जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि मांग महीने जी कथा जो अध्याय 6। हिन अध्याय खां पहले मां 5 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 5 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 6। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री विष्णु भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। हेम कुंडल जी कथा। श्री दत्तात्रेय मुनि चवण लॻो त हे राजन, मां हिकु ॿी भी कथा तोखे ॿुधायां थो, तूं कन लाए ॿुध। सतयुग जे समय में निषद शहर में कुबेर जे समान धनवान हेम कुंडल नाले हिकिड़ो वैश्य रहंदो हो। खीर, घी, ॾही, खंड, अन्न, तेल विकिणी ऐं खेती करे सत्य धर्म जी कमाई कंदो हो। वापार कंदे हुन जुमिले 8 करोड़ अशर्फियूं कठियूं कयूं। नेठ हीउ बुढ़ो अची थियो। तॾहिं हुन जे मन में हीउ वीचार पैदा थियो त हीउ संसार क्षण भंगुर आहे। हीअ माया जा फ़क़ति कर्ज करण लाइ आहे। हीअ माया जा फ़क़ति कार्य करण लाइ आहे। सा कंहिं चङे कर्म में लॻाइण घुरिजे। इहो ख़्याल करे हुन 2 हिस्सा पंहिंजनि पुटनि खे विराए ॾिना ऐं 3 हिस्से मां घणेई ठाकुर द्वारा शिवजीअ जा मंदिर, धर्मशालाऊं, पाठशालाऊं, तलाव, खूह, बावलियूं, गुरुकुल ऐं ब्रह्माचर्य आश्रम खोलियाईं ऐं ॿिया बि घणा परोपकार जा कम कयाईं ऐं नंदियुनि जे मथां पुलियूं ठहिरायाईं। खॾनि खुॿनि वारनि रस्तनि जी मरम्मत करायाईं। तरह तरह जा वृक्ष ऐं बाग़ीचा लॻायाईं। तंहिंखां पोइ बाक़ी हयाती जा ॾींहं सुखिया गुज़ारण लाइ पाण हिकिड़े वन में वेही नारायण जो जाप जपे तपस्या करण लॻो। कुझु वक़्त खां पोइ ही क्षण भंगुर शरीर त्यागे विष्णु लोक में वञी वासो कयाईं। हुन जा 2 पुट जेके कुंडल ऐं विकुंडल नाले हुआ से पिता जे मरण खां पोइ अविनाशी ऐं अहंकारी थी पिया। तमामु दुष्ट पणे जा कर्म करण लॻा। जीव हत्या, पर स्त्री वैश्या सां विश्राम, मांस मद पापी पियन, करन जुआ भी जाम, लूटन ऐश ऐं अशिरतूं, भोगिन भोग तमाम, पीउ जी माया पाप में, कन से होत हराम। अहिड़ी तरह कुसंग में फासी ॿुढीअ माता खे घटि वधि ॻाल्हाइण लॻा। हुन जी आज्ञा बिल्कुलु न मञींदा हुआ। बुरनि कर्मनि जो नतीजो नेठ बुरो आहे। विषय भोग में मस्त रहण करे हू थोरे ई वक़्त में बिल्कुलु कंगाल थी विया। पोइ त चोरियूं करण, खाट हणण ऐं धाड़ा मारण लॻा। हुननि जी माता इन्हीअ करे तमामु घणी चिंता में गुज़ारण लॻी ऐं ॻणित न कंदे कंदे हुन वेचारीअ जा प्राण निकिरी विया ऐं परलोक पधारी। राजा खे जॾहिं हुननि जे हलत चलत जी ख़बर पई, तॾहिं 2 भाउरनि खे शहर निकाली ॾेई छॾियईं। जंहिं करे हू हिकिड़े जंगल में रही घणा पशु पखी, हरण, फाड़ा ऐं सूअर मारे पंहिंजी दुखी सुखी पालना करण लॻा। हिकिड़े ॾींहुं हू वन में शिकार करण विया। वॾे भाउ खे हिकिड़े कहर सिंह ऐं नंढे खे नांग डंगे मारियो। हे राजन, उन्हनि 2 खे यमदूत यमराज वटि यमपुरीअ में वठी आया। यमदूत 2 जे कर्मनि जो पोता मेल करे हुक्म ॾिनो त नंढे खे वैकुंठ धाम में ऐं वॾे खे नरक में वठी वञो। इति श्री पद्म पुराणे मांग महात्म्ये दत्तात्रेय दिलीप संवाद नाले 6 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ विष्णु भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का, स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर
कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी। स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा, प्रभु बिन और न दूजा। आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी। स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर। तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता। स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कलकामी, मैं सेवक तुम स्वामी। कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति। स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में, किस विध मिलूं दया में। तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे। स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ। द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा। स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ। संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा। स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे। स्वामी आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी। मन वांछित फल पावे, घर लक्ष्मी आए। सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट। क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।